नाज़िन कंदकोट में पुलिस पारां करमुल्ला बाजकाणी के मुबैना खंबण खिलाफ़ वारसनि पारां एहतजाज कयो वियो। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे रशीद सुमरो। आज नज़र बिल्कुल 9 ॾींहं अॻु तंगवाणी थाणे जी हद में करमुल्ला बाजकाणी के पुलिस खंबे गुम कयो आहे। जॾहिं त 9 ॾींहं गुज़रण बावजूद भी जेके वारिस आहिनि उहे सख़्त परेशान आहिनि। जॾहिं त एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। अचो त हिते मुज़ाहिरनि सां ॻाल्हि ॿोल करूं था। वधीक उन्हनि जो छा चवणु आहे? मुंहिंजो फुफा तक़रीबन 9 ॾींहंनि खां वठी एजाज़ खोसो घरों खणी करे ॿारनि सां विड़ी करे नियाणियुनि खे धक ॿक हणी करे ऐं घर जा पेटियूं भञी करे ऐं उन में क़ीमती सामान पिया हुया ऐं माल ऐं करमुल्ला बाजकाणी खे खणी करे गुम करे छॾियो अथसि। ऐं असां जज जो बि छापो हणायोसीं पर पुलिस ख़बर पियो पर उन खे गुम करे छॾे। उन जा हर सबूत पिया आहिनि पर असांखे पैसनि जो डिमांड करे थो त चए थो 15 लाख रुपया ॾियो तव्हांखे करमुल्ला ॾींदुमि ऐं माल बि वापसि कंदुमि ऐं जेकॾहिं तव्हां पैसा न ॾींदो तव्हांखे वापसि मां न कंदुमि। जो भाउ आहे करमुल्ला बाजकाणी खणी वियो आहे। असां पाण मज़ूरी कयूं था कोटिया में। मां पाण बि कोटिया हुयुमि। हाणे खणी वञो था। हाणे 4 माण्हू बि हेॾो होॾो मोकिलियासीं नथो छॾे। चयो कुझु पैसनि जो डिमांड रखे थो। माल जो रखे थो 4 लाख रुपया, माण्हू जो रखे थो 15 लाख रुपया। असां वटि अहिड़ा पैसा न आहिनि जेका असां हिननि खे पेश कयूं। सही आहे। असांजो माल बि हणी हो ॿारनि खे बि कुटे। असां कान हुयासीं घर में। 4 मोबाइल 5 कार 4 कार असांजे रेट करे माना करमुल्ला बाजकाणी खे खणी वियो आहे। इहा चवंदो त SP साहब खे ऐं DIG साहब खे कंहिं ग़रीब ते ज़ुल्म न करे, नाजायज़ न करे। छो त ही गरीब मिसकिन माण्हू आहिनि। हिननि खे रोज़ पुलिस मजबूर थो करे। 9 ॾींहं लापता कयो वेठो आहे माण्हू। ऐं असां अमीर में मुक़दम सभु वठी आहे SP बि वठी आयासीं त बाबा असां बेगुनाह आहियूं। असांजो जेकॾहिं सबूत आहे तव्हां ॿुधायो त असां उन शइ जी असां माण्हू पेश कयूं। न FIR आहे न कुझु आहे न सबूत आहे। तव्हां बेगुनाह माण्हू खे जेको आहे त लापता कयो वेठा। छो उहा इहा ॻाल्हि करनि था त असांखे 15 लाख रुपया ॾींदव त असां माण्हू ऐं माल छॾी था। ही मिसकिन माण्हू सॼो ॾींहुं मज़ूरी करनि था, सिलतगारी करनि था। उहो 15 लाख रुपया काॾो आहिनि। ऐं हिननि जी घर में घिरी करे हेरासमेंट करे तशदुद करे ज़ैफ़ाननि खे धक हणी ऐं पेटियुनि खे ॻह वग़ैरह माल वग़ैरह सॼो खणी विया आहिनि। ऐं हिन जी भाउ खे बि तक़रीबन 9 ॾींहं थिया आहिनि ऐं लापता कयो वेठो आहे। काॾो आहिनि 15 लाख रुपया ग़रीब जेके रोज़ 500 रुपया कमाए करे खाइण वारा उहो माण्हू 15 लाख रुपया काॾो आनींदो। कैमरा टीम सां गॾु रशीद अहमद सुमरो KTN न्यूज़।